अबाई नंढड़ो ॻोठ आहे, नंढड़ा घर आहिनि, ॿाराड़ी जो हिसाब किताब आहे। ऐं हिन ॿाराड़ी में नंढड़े ॻोठ में ही नंढड़ो रेड़ो लगाए वेठो आहे। अलाह जे आसरे आहे, अलाए माण्हुनि जे आसरे आहे। बाक़ी कहिड़ा हाल आहिनि? हे हिते तव्हां वेठा आहियो, हले थो तव्हांजो कारोबार? बिल्कुलु हले थो, मोला ॾे थो, जिनी डांड न बिज अवल ॾे उन्ही खे पोइ उभारे सिज। वाह साईं वाह, करीमा ॾे थो सभिनि खे। केतिरी ॾियाड़ी कमायो था भला, इहो दोस्तनि खे ॿुधायो। हिते 800,000 असांखे मिली थो वञे। अच्छा, हिन इलाइक़े में बि हिन इलाइक़े में का सम्झाणी का माना अहिड़ी ॻाल्हि जेकी नौजवाननि जे लाइ तव्हांजो मैसेज हुजे? नौजवान जे लाइ मैसेज इहो आहे त तोंकल कयो, तोंकल वारे सां काइनात जो मालिक गॾु आहे। निकिरी पओ, छोलनि जो किलो खणी निकिरी पओ ऐं संगनि जो जेका त मण खणी निकिरी पियो। तव्हांखे 1000 रुपया ॾियाड़ी मिलंदी। तव्हां कंपनी जे धिकनि खां बचो, पंहिंजे जेका तो पेर ते बीहो ऐं पंहिंजे जेका तो ॾढ ते हलो, पंहिंजी पघर जी कमाई खाओ। उहा हिलाल जी कमाई में एॾो त मज़ो आहे जो सुकून ऐं निंड बि ईंदव ऐं केरु जेका तो आंगर खां बि न वठंदव, केरु जेका तो छिड़ब बि न ॾींदो आहे, केरु तव्हांखे जेका को दड़को न ॾींदो। मुलाज़मत कंदव त ओतिरे तव्हांखे दड़को मिलंदो, छिड़ब मिलंदी ऐं उनखे जेका तो किथां अॼु तव्हांखे पंहिंजो दिलि आज़ारी थींदी, पर पंहिंजे कारोबार में दिलि आज़ारी न थींदी। दिलि चवंदी आहे कपिड़ो विझूं वरी वॾाॾो घुमंदा वठंदा ऐं को मसइलो न आहे, पंहिंजी शइ आहे। सही, ज़बरदस्त। दोस्तो ॿुधव दोस्त जो मैसेज। सो हीउ ॾिसो, वरी बि तव्हांखे ॾेखारियां, नंढड़ो इलाइक़ो आहे, नंढड़ो ॻोठ आहे ऐं हीउ रेड़ो ॾिसो केतिरो आहे। बरसाति जे करे मथां कपिड़ो बि ॾिनो अथई। हीअ नंढड़ी रेड़ी आहे ऐं हिन घिटीअ जे साम्हूं ई बसि पंहिंजे घरड़े जे आॾो जेको आहे सो सब्जी विकिरो करे रहियो आहे। चए थो 1800 रुपया कमाया थो।